नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। इसराइल फ़लस्तीनी छिकताण ऐं गुज़िरियल 7 अक्टूबर खां हेल ताईं मुसलसल लाॻीतो गज़ा जी पट्टी ते जेका बम्बारमेंट थी रही आहे उन में औरतुनि ऐं ॿारनि खे ख़ासि निशानो बणायो वियो आहे। हिन वक़्त ताईं हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे उनजो निशानो बणिजी चुका आहिनि। तक़रीबन 2.5 लख खां मथे माण्हुनि जी जेका आहे उहा डिस्प्लेसमेंट थी आहे, बेदख़ल थी उहे मिस्र जी सरहद पार करे हिन वक़्तु मिस्र जी कैंपुनि जे अंदरि मौजूदु आहिनि। फ़लस्तीन मसइले जो आख़िर इन कॉन्फ्लिक्ट जो हल कहिड़ो आहे? 2 स्टेट जेका नेशन जी ॻाल्हि कई पई वञे, हिकिड़ो हल उहो ॿुधायो पियो वञे। हमास जेको आहे उहो 2 जेका स्टेट आहे उन मुतालबे खे बि मञण लाइ तयारु न आहे ऐं हमास जो इहो डिमांड आहे त जेके कब्ज़े हेठि आयल इलाइक़ा आहिनि उहे इसराइल खे फ़ौरी तौर ते ख़ाली करणु खपनि। उनखां सवाइ यरगमालिन जो जेको मामिलो आहे उहो इसराइली यरगमाली हिन वक़्तु हमास जी क़ैद में आहिनि ऐं हमास इहो वाज़े कयो आहे त उन वक़्त ताईं के बि टॉक्स ॻाल्हियूं न थींदियूं यरगमालिन जे मसइले ते जेसिताईं जंग बंदी बम्बारमेंट जो सिलसिलो बंदि नथो कयो वञे। हिज़बुल्लाह जेको आहे उहो बि हिन जंग में काही पई आहे ऐं उनखां सवाइ लेबनान ऐं शाम जेको आहे उहे बि हिन जंग जो हिसो बणिजी चुका आहिनि। टर्की ऐं ॿियनि इस्लामी मुल्कनि कंडेम कयो आहे। पूरी दुनिया जे अंदरि, यूरोप जे मुल्कनि जे अंदरि, अमेरिका जे अंदरि फ़लस्तीननि जे हक़ में मुज़ाहरा थिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में पाण इन फ़लस्तीन जे इशू ते ॻाल्हाईंदासूं जेका हिन वक़्तु ख़िते जी सूरत हाल आहे। ख़ासि तौर ते यूक्रेन जेको आहे उनखां बाद में ही वॾो तमामु अहम हिन वक़्तु बर्निंग इशू आहे, तमामु हॉट वार तरफ़ जेका आहे सूरत हाल वञी रही आहे। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर तज़िये निगार मीर मज़हर टालपुर साहब। मीर मज़हर साहब, ही कॉन्फ्लिक्ट आख़िर जो हल कहिड़ो निकिरंदो? 2 स्टेट नेशन जी ॻाल्हि कई पई वञे, हिन वक़्तु बम्बारमेंट जो सिलसिलो जारी आहे। सीरिया, हिज़बुल्लाह, लेबनान, टर्की उहे हिन जंग जो हिसो थी रहिया आहिनि। ईरान खे ख़ासि तौर ते टारगेट कयो पियो वञे त हिन जे सॼे जेको मामिलो आहे उनजे पोयां ईरान जो हथु आहे। रशिया ॾांहुं बि इशारा वञनि था पिया। इंटरनेशनल फोर्सिस जा कहिड़ा इंट्रेस्ट आहिनि, छा चाहिनि था? छा हिन ख़िते खे हू का डिस्टेबलाइज़ करण जी पॉलिसी आहे? कीअं ॾिसो था हिन कॉन्फ्लिक्ट खे? महिरबानी साईं। अर्ज़ु इहो आहे त तव्हां जेका सवाल कयो इन में काफ़ी आहिनि, 2-4 क़िस्म जा सवाल आहिनि हिकिड़े ई सवाल में, ऐं कोशिशि करियां थो तव्हांखे आंसर करण जी। असल में इन सॼी शइ खे सम्झण लाइ पहिरीं फ़लस्तीन खे सम्झणो पवंदो, पोइ इसराइल खे सम्झणो पवंदो, पोइ हुन जा पासे जा मुल्क, पोइ मिडल ईस्ट ऐं पोइ ग्लोबल। इहे हुन जा 4-5 क़िस्म जा सर्किल्स आहिनि। एपिसेंटर हींअर हुनजो ऐं जेका मार्केटिंग आहे या जेका ॻाल्हि आहे या जेको नारो आहे उहो हींअर जेको ॾिनो वञे पियो इहो ई मिसगाइडेड आहे। मिसाल गज़ा ऐं इसराइल वार, हाणे इहा गज़ा ऐं इसराइल जी वार न आहे, दिस वार इज़ फ़लस्तीन एंड इसराइल, पर हाणे इहा नालो ॾिनो वियो आहे गज़ा एंड इसराइल वार। इहो ख़ुदि मिसलीडिंग आहे हिकिड़ी ॻाल्हि। हाणे इन जो नुक़सानु थो थिए फ़लस्तीनियुनि खे, छो जो फ़लस्तीनी डिवाइडेड थियनि था गज़ा में ऐं वेस्ट बैंक में। वेस्ट बैंक में PLO वेठी आहे ऐं PLO सोल नामीनी आहे, पॉलिटिकली इंटरनेशनली रिकग्नाइज़्ड आहे ऑफिशियली त भई फ़लस्तीन जी नुमाइंदा त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु PLO आहे। हाणे उहे त वेठा आहिनि वेस्ट बैंक में, उहे नेगोशिएट बि कनि पिया, पैसा बि उन्हनि खे मिलनि पिया, रन बि कनि पिया, महमूद अब्बास ॿिया सभु, ऐं उहे उन्हनि खे इसराइल जेको हेसि ताईं हिमत आई थी आहे उहो उनजे अमल जे करे हिमत वधी आहे उन्हनि जी, जो इहा नौबत अची वई इसराइल वटि जो हू यको तव्हीं सम्झो त 2017 खां वठी गज़ा जो ब्लॉकेड रखियो अचे। तंहिं करे अर्ज़ु इहो आहे त हाणे इहो जेकॾहिं जेॾीमहिल वेस्ट बैंक में इन्वॉल्व थींदो तॾहिं पोइ हिनखे चवंदा भई फ़लस्तीन आहे। हाणे वेस्ट बैंक माना इन्वॉल्व अञा ताईं कंडेमेशन आहे, जंहिं तरीक़े सां गज़ा जा माण्हू लोढ़ीनि पिया ऐं गज़ा जो मतिलबु सैंक्शन्स कोन्हनि, तव्हां सम्झो सैंक्शन खां वर्स्ट शइ आहे। माना तव्हांजो पाणी, तव्हांजो पेट्रोल, तव्हांजो खाधो फिज़िकली बंदि आहे। जेका एंट्री तव्हांजी इसराइल खां आहे, एंट्री हुनखे 2 आहिनि, गज़ा खे सिर्फ़ु हिकिड़ी मिस्र जा लिंक आहे, हिकिड़ी तव्हांजी इसराइल सां लिंक आहे। हाणे मिस्र वारी ते रेफ्यूजीज़ वञनि पिया, जेके वञी सघनि था, सभु नथा वञी सघनि, हिकिड़ी ॻाल्हि।
टोटल 22 या 23 लख माण्हू आहिनि गज़ा जे टुकड़े में, पट्टी में 22-23 लख माण्हू। उन में 50% जेके माण्हू आहिनि उहे यंग आहिनि, 10 to 20 ईयर्स, 10 खां 20 साल उन्हनि जी उमिरि आहे जेके। ऐं उहे आख़िरी जेको 2021 में जेका 11 ॾींहं जंग हली उन में उहे रोज़ डिस्प्लेस थियनि था, उन्हनि जा घर टुटनि था, ऐं तबाह थियनि था, उन्हनि खे ॿी का बि जाइ कोन थी हुजे रहण लाइ। हाणे हींअर बि इहे जेके माण्हू आहिनि इहे बेघर माण्हू ताईं काउंट करियो था, ज़ख़्मी ऐं क़तल वारनि जी फिगर ॿी अचे थी। हाणे इन करे फ़लस्तीन जो मामिलो जेको आहे, पहिरीं फ़लस्तीन जो मामिलो सही थिए, उन खां पोइ फ़लस्तीन जा हामी माण्हू सही थियनि। मिसाल तौरु फ़लस्तीन जो हामी इंटरनेशनली डिक्लेयर हामी हिकिड़ो सिर्फ़ु वाहिद इस्लामी मुल्क आहे, उहो आहे ईरान, ऐं उहो ई हमास उन ते बिट करे। ॿियो वरी जेको ज़ाहिर थियो आहे उहो वरी कतर थियो आहे। कतर पोइनि ॻाल्हियुनि में हो, पोइ उहे ॻाल्हियूं 2070 खां कतर इन्वॉल्व थियो आहे, ऐं कतर जो इन्फ्लुएंस हमास ते आहे। 2017 खां वठी उहो फंडिंग बि करे थो। उन में जेको कतर जी फंडिंग थिए थी उन फंडिंग ते हमास जी जेका मैनेजमेंट आहे, जेका उते इलेक्टेड मैनेजमेंट आहे, इलेक्शन गवर्नमेंट करे थी हमास जी, उहा उन ते रन करे थी उन्हनि पैसनि ते। हाणे इहे सम्झो त हमास ते इन्फ्लुएंस ॿिनि मुल्कनि जो आहे, हिकिड़ो कतर जो आहे डायरेक्ट, हिकिड़ो ईरान जो आहे। हाणे हिननि जा वरी ईरान जा अलाई आहिनि, हिकिड़ो हिज़बुल्लाह आहे, हिकिड़ो शाम आहे। हाणे अचो इहा अलॻि ॻाल्हि आहे। इन खां सवाइ हाणे इसराइल ते था अचूं। हाणे इसराइल में पहिरें दफ़ा इहो थियो आहे जो इसराइल 50% डिवाइडेड नेशन आहे, ऐं इसराइल जे अंदरि राइटिस्ट जे अंदरि ॿिनि धुरियुनि में रेस आहे। हिकिड़ी राइटिस्ट चए थो त कुझु मिड़े हया शर्म करियूं ऐं अमेरिका अरबन सां मिली सिली कुझु हिननि खे टुकड़ो ॾियूं ऐं पोइ पाण हुकूमत करियूं। ॿियो जेको जेके आबादगार चऊं था, जेके सेटलर्स ग्रुप चऊं था, जेका सेकेंड वॾी पार्टी आहे लिक्विड खां पोइ, जंहिंते हुननि जा डिफेंस मिनिस्टर ऐं इंटीरियर मिनिस्टर जंहिं मां आहिनि, उहो सेटलर जी पार्टी आहे। उहे चवनि था नो, उहे चवनि था त हिकिड़ो बि माण्हू हिकिड़ो इंच बि कोन ॾींदासूं, का नेगोशिएशन कोन्हे, कुझु कोन्हे, गज़ा खे ज़ीरो करे छॾियो, गज़ा में हिकिड़ो माण्हू जहिड़ो न रहे। ऐं हाणे हू था चवनि त असांखे मौक़ो मिलियो आहे, हमास ॾिनो आहे त असीं गज़ा जे अंदरि सभिनी माण्हुनि खे मारे छॾियूं, 2-4 वॾा बम हणी। हाणे इहा आहे सेटलर्स जो व्यू। हाणे इहे सेटलर ऐं नेतन्याहू जी लिक्विड पार्टी हींअर हिकिड़े कंफ्यूजन जा शिकार आहिनि। हाणे इन कंफ्यूजन में थियो इन करे आहे जो जीअं हिकिड़ो ताक़त वारी शइ हूंदी आहे उनखे गुरूर ईंदो आहे। हाणे हिननि खे जेको इसराइल खे जो वॾे में वॾो नुक़सानु थियो उहो एरोगेंस ऐं गुरूर जो थियो हिकिड़ो, ऐं ॿियो उन जे करे हिननि खे वॾो नुक़सानु वरी इहो थियो त उन ते करे हिननि जी नज़र हमास तां हटी वई, ऐं थोरो वरी सालनि खां वरी वेस्ट बैंक जे जेको इलाइक़ो हो, जनीन आहे, हेब्रोन आहे, ॿिया इलाइक़ा वेस्ट बैंक सां जेके कैंप्स लॻनि थियूं, उते वरी हिननि खे आर्मी लॻाइणी पइजी वई, छो जो उते PLO जे मुक़ाबले में ॿिया ग्रुप पैदा थी विया आहिनि जेके PLO जी पॉलिटिक्स खे सही नथा सम्झनि, ऐं उहा यंग जनरेशन आई आहे, ऐं उहे मिलिटेंट आहिनि, हमास वांगुरु ई मिलिटेंट्स आहिनि। उहे जनीन में ऑपरेट था कनि, हेब्रोन में ऑपरेट था कनि, मुख़्तलिफ़ जॻहनि ते ऑपरेट था कनि। तंहिं करे इसराइल पंहिंजी सॼी आर्मी हुन पासे रखी, ऐं हिते रुॻो टेक्नोलॉजी ते गुज़ारो कयो, ऐं थोरा माण्हू आहे। उन जो हमास वॾो एडवांटेज वरितो। आख़िरी लड़ाई हमास जी ऐं इसराइल जी थी 2021 में। उन लड़ाई खां पोइ हमास पाण खे मज़बूत कयो, एतिरा बम, एतिरो बंदोबस्त जो 2000 माण्हू 30 जाइनि ते 30 जॻहनि थिया लैंड जे ज़रिए, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿियो वरी छा थियो जो तव्हांजो आसमान जे ज़रिए में विया, ग्रेडिट जे ज़रिए विया, समुंड जे ज़रिए विया, पर माना हुन सभु रस्ता कया जेके तमामु सस्ता ऐं चीप हुआ, पर हुननि में कमिटमेंट हुई ऐं काज़ हो। हाणे इहे ॿ ॻाल्हियूं हुयूं जेके नौकिरी पेशा माण्हुनि खे या जेके आम फ़ौजियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु ॾींदियूं आहिनि, छो जो जेके गोरिला वारफेयर थींदी आहे उहे माण्हू कमिटेड ऐं काज़ वारा हूंदा आहिनि, हयाती हुननि लाइ मैटर कोन थी करे। तंहिं करे हिते बि 50% तमामु कमज़ोर आहे। यूनिटी गवर्नमेंट जो हुन चयो हो, अपोजिशन अञा राज़ी कोन्हे हुन ते। हू चवनि था सेटलर जी गवर्नमेंट खे ख़तमु करियो, मिनिस्टरनि खे कढो, पोइ असीं यूनिटी गवर्नमेंट ठाहींदा। हाणे इहा आहे इसराइल जे अंदरि। हाणे इसराइल जी गवर्नमेंट चाहे थी हू यकदमि गज़ा जे अंदरि वञी सॼो गली गली में फ़ौज बीहारे। हुन वटि 3 लाख 4 लाख रिज़र्व ऐं फ़ौजी गॾु आहिनि, पर इहा वॾी रिस्की शइ थी वेंदी जॾहिं गज़ा जे अंदरि गली गली में घर जे अॻियां फ़ौज बीहंदो त हुनजी सिक्योरिटी थ्रेट थी वेंदा, ऐं वधीक किलिंग जो डपु आहे। तंहिं करे फ़िलहाल हू रुॻो छा कनि पिया,
हू आसमान मां बाह किराइनि पिया। आउं हुनखे नालो ॾींदुसि बाह किराइण। आसमान मां बरसाति किरंदी आहे। हिते करंटली असीं गज़ा में ॾिसूं पिया त सिर्फ़ु बाह किरे पई। इन दरमियान में हू सोचीनि पिया त अॻिते मूव कीअं करियूं, छो जो हुननि जा POWs बि आहिनि। हाणे हमास हुनखे POWs थी चवे, ही किडनैपर था चवनि। माना हाणे इहे POWs बि अंदरि आहिनि ऐं हमास ते हमला बि आहिनि, हुनजी लीडरशिप बि मरे थी ऐं हमास सां हुन जा अलाई बि आहिनि। माना हिज़बुल्लाह जेको लबनान बॉर्डर तां बि इन थियो आहे। शाम जो तव्हां हफ़्तो हिकिड़ो अॻु में ॾिसंदो इन वार खां पहिरीं 7 खां हफ़्तो अॻु में त शाम जी हुननि जी होम शहर में डिफेंस मिनिस्टर हिकिड़े कातलाना हमले खां बचियो, जेका सॼी शाम जी जेका मिलिट्री इस्टेब्लिशमेंट हुई 5 मिंट अॻु में मूव करे विया ड्रोन अटैक खां पहिरीं। उते हुननि जा तक़रीबन 100 ऑफिसर मरी विया जेके ओॾी महिल कमीशन थियणा हुआ। हाणे इहो शाम ऐं लिबनान हुनजा बॉर्डर कंट्रीज़ आहिनि। हाणे इसराइल खे अमेरिका जी फुल सपोर्ट आहे ऐं अमेरिका इन हद ताईं सपोर्ट करे पियो जो हुनखे जेको इंप्रेशन ॾियणो हो उहो हू इंप्रेशन ॾिए पियो त डायरेक्ट वेपन फ्लाइट शुरू थी वई आहे। डायरेक्ट हींअर जंग कोन थी अञा ताईं कंहिं पासे बि कंहिं मास ते अञा जंग कोन थी आहे बज़ाहिर, पर अमेरिका जा ॿेड़ा अचणु शुरू थी विया आहिनि वॾा। हिकिड़ो पहिरीं अनाउंस थियो, पोइ ॿियो थियो ऐं वेपन डायरेक्ट एयरपोर्ट ते लहणु शुरू थी विया आहिनि। अमेरिका इसराइल जो शेकल 10% किरियो आहे। $30 बिलियन हुननि इंजेक्ट कया आहिनि मार्केट में पंहिंजे शेकल खे बचाइण लाइ। ऐं बैंकूं ऐं ॿियो जेको ऑफिसूं आहिनि उन्हनि होम फ्रॉम वर्क कनि पिया। एयरलाइंस पंहिंजो एयरलाइंस बंदि थी वियूं। हाणे इहा हाणे मुल्कनि जा माण्हू मुल्क पंहिंजो जहाज़ मोकिले पंहिंजा माण्हू कढनि पिया। हाणे इहा आहे हिननि 7 ॾींहंनि जे अंदरि इसराइल जे अंदरि जी शइ। हाणे अचो अॻिते। हाणे टर्की ते अचो। टर्की विच ते बीठो, पर टर्की जी पॉपुलेशन इन सॼे अरसे में इस्लामिस्ट पॉपुलेशन आहे। हुकूमत हींअर इस्लामिस्ट आहे, इस्लाम जे नारे ते आई आहे। ऐं हाणे इहा अर्दगान ॾाढो मुश्किल में आहे। अर्दगान जो हींअर वेझड़ाई में इसराइल सां वरी तालुकात बहाल कया, तंहिं करे हाणे हू वरी मुश्किल में अची वियो त पॉपुलेशन जेको एंटी इसराइल आहे उन सां गॾु उनखे वञणो पवंदो, या वञे थो या नथो वञे। हिकिड़ी ॻाल्हि शाम द अगेंस्ट आहे, ज़ाहिर आहे हुनजी गोलान हाइट आहे हुनजे अंदरि। हाणे इन करे ईअं ई अरब आहे, सऊदी अरब आहे, उहो इन मुआदे थियण खां पहिरीं माना तव्हां ॾिसंदो त नेतन्याहू ऐं अमेरिका ऐं अरब मुल्कनि इंप्रेशन इहो पियो ॾिनो त का ॻाल्हि ई कोन्हे, माना असीं पाण में ठही विया आहियूं, फ़लस्तीन इशू रिज़ॉल्व थी वियो। ऐं पर हिन जेके हमास जेका अंदरि वञी इसराइल जे अंदरि झेड़ो करणु ऐं 1000 खां मथे माण्हू मारणु ऐं 200 खां मथे माण्हू POWs ठाहिणु, इन सॼी रांदि मटाए छॾी आहे। स्टेटस को ब्रोक थी वियो आहे, स्टेटस को टुटी वियो आहे। मूं पहिरें ॾींहुं तव्हांजे प्रोग्राम में चयो 7 तारीख़ ते त स्टेटस को हमास ब्रेक करे छॾियो आहे। हाणे किथे थी ॻाल्हि बीहे उहो डिपेंड कंदो, महीनो सवा लॻंदो ऐं उहो डिपेंड थो करे इसराइल जे ऐं अमेरिका जे रिएक्शन ते। हाणे हू हींअर रिएक्शन ॾिसनि पिया। हाणे इहो रिएक्शन जेको अॻे थींदो हो यूरोप में, ॿियो हुकूमतूं यकदमि इसराइल सां हुकूमत सां गॾु कुल्हो कुलाए में बीह रहियूं आहिनि, पर पॉपुलेशन यूरोप जी ॿियनि इलाइक़नि जी जेॾी महिल इहा वीडियोस ॾिसनि पियूं ऐं 2-3 ॾींहंनि खां पोइ 4 ॾींहंनि खां पोइ बुख ऐं उञ जूं वीडियोस जॾहिं ॾिसंदा, छो जो हाणे हुनजो इम्पैक्ट बुख ऐं उञ में थियण वारो आहे। इहो जेॾी महिल इम्पैक्ट ॾिसंदा त यूरोप ऐं ॿिया इलाइक़नि जा माण्हुनि जो वधीक हिननि सां हमदर्दी थींदी। तंहिं करे आउं अर्ज़ु थो करियां त इन अरसे में ही कोशिशि कनि पिया अमेरिका जे अंदरि या ॿिया त भई ईरान खे हिन में शामिलु करियूं, रूस खे हिन में शामिलु करियूं, पर हू डायरेक्ट शामिलु हींअर कोन्हनि। पर इहो जीअं किसो रिढ़ंदो त पोइ शायदि इहो मामिलो, हींअर पहिरियों स्टेज आहे फ़लस्तीन में, पहिरियों स्टेज आहे त गज़ा ऐं इसराइल खां अॻिते वञी फ़लस्तीन ऐं इसराइल जो मामिलो थिए, पोइ वरी लबनान ऐं शाम ऐं इसराइल जो मामिलो थिए। छो जो इसराइल हाणे इन मौक़े जो फ़ाइदो वठणु चाहींदो त जेको लबनान वटि शेबा फार्म जो इलाइक़ो आहे उहो हू फतह करे वठे, गोलान हाइट्स जे सारे में जेको शाम जो इलाइक़ो आहे उहो परमानेंट फतह करे वठे ऐं फ़लस्तीन खे एॾी वॾी सज़ा ॾे जो हू वरी 10-15 साल कुझु ई न सघनि। हाणे इहा हूंदी हुनजी, ऐं पंहिंजो भरम जेको मिसाल तौरु जेको दुनिया जो वॾे में वॾो हुनजो भरम आहे, सिक्योरिटी सिस्टम कोलैप्स करे वियो आहे। इहा वॾे में वॾी ॻाल्हि हूंदी आहे। दुनिया में हींअर नंबर 1 जेका स्टेट आहे उहा सिक्योरिटी स्टेट इसराइल आहे। हाणे उनजो जेॾी महिल एक्सपोज़ थी वियो त भई तव्हांजो सिक्योरिटी स्टेट होए किथे हो, इमीडिएट तव्हांजो रिएक्शन आफ्टर 6 आवर्स आयो आहे, 6 कलाक खां पोइ रिएक्शन आयो आहे।
6 कलाक ताईं उन्हनि जे माण्हुनि खे ख़बर ई कोन थिए पई, फौजियुनि खे ख़बर कोन थिए पई। मीर साहब अवां जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त मुसाद इवन जेके नाटो जूं ज़ाहिरात जेके एजेंसीज़ आहिनि उन सभिनी जो ही सभ खां वॾो फेल्यूअर आहे। पर पाण रुगो टाइमिंग वारे इशू ते जेकॾहिं अचूं, उन टाइमिंग खे ॾिसूं त उन टाइमिंग में सऊदी अरब ऐं इसराइल जा फाइनल जेके सफ़ारती डायलॉग आहिनि उहे फाइनल राउंड में शामिल थियण वारा हुआ। इन खां पहिरियों पाण ॾिसूं था त चीन जी टियाकड़ी में ईरान ऐं सऊदी अरब जा पाण में डायलॉग थियनि था, हिक ॿिए जे वेझो अचनि था, ऐं पोइ ब्रिक्स जो इजलास, G20 जो इजलास, नए कॉरिडोर जी ॻाल्हि थिए थी पई। हीअ जेका टाइमिंग आहे उन टाइमिंग जे अंदरि इंटरनेशनल जेके पावर्स आहिनि उन इंटरनेशनल पावर्स में मां चीन, रशिया ऐं अमेरिका जी ॻाल्हि कंदुसि त उन जे अंदरि यूक्रेन में अॻु में हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट हलंदड़ हुयो। त हीअ जेका टाइमिंग आहे उनमें टाइमिंग में इंटरनेशनल पावर्स जी इंटरफेरेंस तव्हां केतिरे हद ताईं ॾिसो था? सही, मिडल ईस्ट जे अंदरि हिकिड़ी पंहिंजी इंटरनल पॉलिटिक्स आहे, हिकिड़ी प्रो ईरानी आहिनि, हिकिड़ा एंटी ईरानी आहिनि। हाणे मिडल ईस्ट में वरी पहिरें दफ़ा, अॻे त आम शइ हुई त सऊदी अरब लीडर हो मिडल ईस्ट में, पर हीउ जेको कतर खे हिन आइसोलेट कयो पुठे दफ़े, उन आइसोलेशन खां पोइ कतर बि हींअर फॉरेन पॉलिसी जो हिकिड़ो वॾो प्लेयर आहे मिडल ईस्ट में। ऐं कतर खे जेको बचायो उहो टर्की बचायो, अदरवाइज़ कतर में 24 कलाक जे अंदरि बादशाह जी हुकूमत ख़तम थी वञे, उनजो सॉफ्ट टेक ओवर करे। तंहिं करे कतर खे बचायो टर्की। हाणे तव्हां सम्झो त मिडल ईस्ट जी पॉलिटिक्स में सऊदी अरब वारा, UAE वारा ऐं कुवैत वारा अलॻि आहिनि ऐं ही गॾु आहिनि। पर हाणे इहा जेका मुआइदो पे थियो जंहिंमें ॿिया मुल्क अची विया हुआ, इब्राहिम अकॉर्ड, उन में आख़िरी निगोसिएशन हुयूं सऊदी अरब जूं। उन PLO सां कुझु ॻाल्हायो हो, PLO वारनि खे पैसा पैसनि जी ॻाल्हि थी पए, कुझु लेजिटिमेसी जी ॻाल्हि थी पए ऐं हुननि अकॉर्ड कयो पे। हाणे इहो अकॉर्ड फ्रस्ट्रेट थी वियो, फ़िलहालु उहो अकॉर्ड रुकिजी वियो, जेको मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। हाणे इन में टर्की ऐं कतर ऐं ईरान इन्वॉल्वमेंट बिल्कुलु थी सघे थी, छो जो इहे मुख़्तलिफ़ आहिनि। इन्हनि जी इहा सोच कोन हुई, इन्हनि जी सोच इहा कोन हुई त इस ॻाल्हि इसराइल ईअं सवलो सॼो फ़लस्तीन इशू खे 100 सालनि 75 सालनि जे इशू खे ईअं गिड़काए वञे ऐं इन जो को ज़िक्र न थिए ऐं फ़लस्तीन जो इशू ईअं पियो हुजे। तंहिं करे इहे इन्वॉल्व हुआ ऐं इन्हनि जे इन्वॉल्वमेंट खां सवाइ हिते एॾो वेपन, एतिरी मदद, एतिरो ही सर्वाइव न करे सघिया हमास जेतिरो हुन कयो आहे। हाणे इन में तव्हां सम्झो त टर्की बि इन्वॉल्व आहे, कतर बि आहे, ईरान बि आहे, सभु आहे। हाणे इन्हनि जे करे हिज़बुल्लाह बि मदद करे थी, इन जे करे शाम मदद करे थो, इन जे करे यमन में हूती बि कनि था। हाणे सऊदी अरब सां जेको प्रॉब्लम थियो उहो इहो थियो त सऊदी अरब जंग खटे न सघियो हूतियुनि खां, तंहिं करे हुन उते नेगोशिएशन करे उतां खां निकितो आहे। हाणे हू पीसफुल एनवायरमेंट करण जे चक्कर में हुआ, पर हाणे इहा शइ फ्रस्ट्रेट थी वई। हाणे इन खां पोइ हाणे इहे आहिनि रीजनल मुल्क, इन खां पोइ मथे था अचूं त पोइ मथे साईं रूस ऐं अमेरिका, रूस ऐं चीन हिकिड़े पासे आहिनि ऐं उहे ॿई ॻाल्हि था कनि त ओरिजिनल इशू डिस्कस थियणु खपे। ओरिजिनल इशू माना 2 स्टेट सॉल्यूशन, फ़लस्तीनियुनि खे राइट ॾियो ऐं इहो इशू रिज़ॉल्व करियो, काज़ ख़तमु करियो, सबबु ख़तमु करियो, रुगो सीज़ फायर न करियो। हाणे इहा ॻाल्हि हू था कनि, रुगो रूस ऐं तव्हांजो चाइना थो करे। बाक़ी हाणे जेके अरब अलाई मुल्क आहिनि उहा बि इहा ॻाल्हि कनि था ऐं हाणे पॉपुलेशन जे प्रेशर में अरब मुल्क मुंहिंजो ख़्यालु आहे सभु इहा ॻाल्हि कंदा त भई असल सबब ते वञो, इहा नंढी नंढी जंगबंदियूं न करायो जेको हेसी ताईं तव्हां 10-12 सालनि खां 2007-8 खां पिया ॾिसो। जंग थिए थी, वरी बंदि थिए थी, वरी मिस्र अचे थो। हाणे मुसीबत इहा आहे त मिस्र में बि इलेक्शन आहे ऐं मिस्र जो सीसी जेको आहे उहो बि मिस्र में हिननि जे हमदर्द अख़वान मुस्लिम वारा आहिनि हमास जा, तंहिं करे उहो फासी वियो आहे। हाणे मुसीबत इहा थी वई आहे त अरब लीग, GCC इहे सभु फासी विया आहिनि। हाणे इन फासण जे करे इहा शइ आस्ते आस्ते वञे पई मथे। हाणे डिपेंड थो करे इहो हिकिड़ो हफ़्तो, इन हफ़्ते में इसराइल जो रिएक्शन। हाणे इन जो बंदोबस्तु अमेरिका सम्झे थो त हथियारनि जी मदद करण लाइ हुनखे सामान ॾियनि, जहाज़ मोकिलिया आहिनि, उनजो माहौल सॼो अमेरिका ठाहे पियो। पर बदकिस्मती इहा अहिड़ी थी वई आहे जो अमेरिका जे अंदरि इलेक्शन आहे, अमेरिका जे अंदरि कांग्रेस डिसफंक्शनल आहे। हाणे उन जे करे हुननि खे प्रॉब्लम थी वियो आहे। उते रिपब्लिकन पार्टी जो बाइडन ते इल्ज़ाम हयो आहे त सॼो हमिलो थियो ई जो बाइडन जे करे आहे, छो जो अगरि हू ईरान सां यरगमालिन वारे मामले ते $6 बिलियन न ॾे हा ईरान खे त इहो हमिलो न थिए हा। तंहिं करे इंटरनल पॉलिटिक्स जेका अमेरिका जी आहे उहा बि उते इफेक्ट पई करे।
जेका इसराइल जे अंदर इंटरनल पॉलिटिक्स है उहा उते असर पई करे। सऊदी अरब जी जेका यंग पॉपुलेशन है उहा सऊदी बादशाह शहजादे खे उन पासे खणियो पई वञे। मिडल ईस्ट में जेका आम पब्लिक आहे उहा अॻे वीचारा फ़लस्तीननि सां गॾु आहे। आम मज़लूम माण्हू त मज़लूमनि माण्हुनि सां ई गॾु हूंदा आहिनि हमेशह, हुकूमतूं फ़र्क़ु हूंदियूं आहिनि। पर हिन दफ़े तव्हां ॾिसो त अॼु फ्रांस जी असेंबली में बाइकाट थिया आहिनि ऐं फ़लस्तीननि जे हक़ में असेंबली में ॻाल्हायो वियो आहे, फ्रेंच असेंबली में। इहा ई तरीक़ो तव्हां ॾिसंदो आस्ते आस्ते यूरोप में जीअं जीअं तव्हां ॾिसंदो त ही जंग ही 1973 वारी अक्टूबर जंग कोन्हे जंहिंमें सिर्फ़ु मिस्र ऐं शाम इन्वॉल्व हुआ। 73 वारी जंग में ही जंग सेकेंड जी वीडियो रिलीज़ करे पई इंटरनेशनली, ऐं उते जा नुमाइंदा मरनि बि पिया हींअर गज़ा में, पर उहे मौजूदु आहिनि। हाणे इहा वीडियो जेॾीमहिल उञ ऐं बुख जी शइ वई दुनिया में, तेॾी महिल तव्हां ॾिसंदो त आस्ते आस्ते शयूं इन पासे वञनि पियूं। ऐं इहा शइ रोकण जी कोशिश मूंखे कोन थो लॻे त चाइना ऐं रूस चाहींदा त इहो अॻिते थिए। डिपेंडेंटी हाणे सॼी जी सॼी इसराइल जे रिएक्शन में थींदी, त इसराइल जो रिएक्शन बमबारी ते रुकिजो थो वञे, या 100% गज़ा जे अंदरि हुनजो गली गली में घर घर जे अॻियां सिपाही थो फौजी थो बीहे, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं या हू लबनान जे अंदरि बाक़ाइदे जंग थो करे हिज़बुल्लाह वारे टुकड़े में ऐं शाम वारे में। जेकॾहिं इहो रिएक्शन थियो त पोइ मूंखे शक आहे त तव्हांजो ओपनली ईरान इन्वॉल्व थींदो, ओपनली रूस इन्वॉल्व थींदो, इहे चाइना, इहे फ़िलहालु UN में ओपन थींदा, यूनाइटेड नेशन में। ऐं पर यूनाइटेड नेशन गिडलाक आहे, ॿिया सभु जा सभु इदारा हींअर को फ़ैसिलो न करे पिया सघनि। धुरियूं बाक़ाइदे अलॻि अलॻि ठही वियूं आहिनि, तयारु आहिनि, ऐं उहे 2-3 सालनि में मीर साहब हिन सॼे जंग जे अंदरि हिन वक़्त ताईं असां ॾिसूं था त इन जंग में तेज़ी ईंदी पई वञे, वधीक शिदत ईंदी पई वञे। तव्हां उञ ऐं बुख जी ॻाल्हि कई, हीउ जेको मौत जो राकास आहे, हीअ जेका डिस्प्लेसमेंट आहे, औरतुनि ऐं ॿारनि जो मौत आहे, उहो यूरोप जे अंदरि ख़ुदि अमेरिका जे मुख़्तलिफ़ शहरनि जे अंदरि जेके आहिनि वॾे अंग में मुज़ाहिरा थियणु शुरू थी विया आहिनि। तव्हां वियतनाम वार खे यादि कयो त वियतनाम में जॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल पैदा थी त पोइ अमेरिका जे अंदरि न्यूयॉर्क ऐं ॿियनि शहरनि में हज़ारे माण्हू रोडनि ते निकिरी आया। हीअ जॾहिं हज़ारे माण्हू रोडनि ते ईंदा ऐं उनखां बाद में को न को अव्हांखे लॻे थो त डायलॉग थींदो, ऐं डायलॉग में छा थींदो, 2 स्टेट वारी ॻाल्हि थींदी, या को ॿियो जेको ऑप्शन इस्तेमालु कयो वेंदो, या अव्हां सम्झो था त ही हॉट वार जॾहिं हिन में रशिया शामिलु थियो, ईरान ते जेकॾहिं को अटैक थिए थो, इन जो अल्टीमेटली नतीजो छा निकिरंदो? सही, ही जेॾी महिल इहो रिएक्शन शामिलु थियो न जेको तव्हां ॻाल्हि कई, हाणे सुपर पावर जा असां वटि ॿ हींअर जा हिकिड़ा जिथां सुपर पावर निकिरे थो उन जा असां वटि सिर्फ़ु 2 आहिनि मिसाल। हिकिड़ो वियतनाम आहे, उन में आख़िरी ॾींहं ते हेलीकॉप्टर ते अमेरिकन एम्बेसी ते माण्हू लड़किया हुआ, पर इन खे काफ़ी अरसो लॻो अमेरिका जे अंदरि झेड़ा करण में, ग्रुप माना माहौल ठाहिण में, पर अमेरिका निकितो आख़िरी 24 कलाक में। रिसेंटली हू 2 साल अॻु अफ़गानिस्तान में आख़िरी C-130 निकितो, तंहिं करे हू आख़िरी घड़ी ताईं फाइट करे थो। हाणे इसराइल बि उहो ई आहे जेको आख़िरी घड़ी ताईं फाइट कंदो। हाणे उहा आख़िरी घड़ी अञा अचण में टाइम आहे, पर हाणे मूंखे शक आहे त इहा शइ रुॻो फ़लस्तीन इसराइल वारे मामले ते हाणे जेकॾहिं इसराइल जो रिएक्शन शदीद थिए थो त इहा जंग इसराइल ऐं फ़लस्तीन जी निगोसिएशन खां चढ़ी अॻिते निकिरी वेंदी। छो जो जेॾी महिल ईरान इन्वॉल्व थियो त इट मीन्स हुर्मुज़ इन्वॉल्व थियो, स्टेट ऑफ हुर्मुज़ इन्वॉल्व थी। इट मीन्स ऑयल तव्हांजो जेको हींअर $100 ते आहे इहो $200-300 ते हलियो वेंदो। इट मीन्स दिस, इट मीन्स सॼी जी सॼी वर्ल्ड इकोनॉमी डिस्टर्ब थींदी। इहो सिंपल न आहे ईरान जी डायरेक्ट इन्वॉल्वमेंट। दिस इज़ नॉट अ वेरी सिंपल थिंग। ईरान इज़ अ सिटिंग ऑन द हुर्मुज़। सॼे दुनिया जे इंडिया ऐं चीन खे तेल जो त सप्लाई थिए, तंहिं करे उहे उन्हनि खे इन्वॉल्व थियणो पवंदो। भले इंडिया जो प्राइम मिनिस्टर हींअर चवे था इसराइल सां गॾु आहियां, पर जेॾी महिल हुर्मुज़ बंदि थी त पोइ ईरान जो पेट्रोल बंदि थींदो, बिल्कुलु फिज़िकली पेट्रोल पंप ते बंदि थींदो। तंहिं करे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इहा शइ जेकॾहिं इहा डिघी थी थिए, माना 1-2 महीना हले थी, ऐं इहा ॻाल्हि त पोइ ही ॿिया मुल्क ईंदा ऐं इहा शइ हिननि जे कंट्रोल खां निकिरी वेंदी। ऐं इहे चांसिस मौजूदु आहिनि, पर डिपेंडिंग ऑन द ओनली इसराइल एंड अमेरिकन रिएक्शन। पब्लिक रिएक्शन जो मामिलो पोइ जो आहे। ही पहिरीं फुल सख़्ती कंदा त पोइ फुल पब्लिक रोडनि ते अची वेंदी ऐं पोइ ॿिया मुल्कनि खे मदद मिलंदी।
टर्की खे बि इन्वॉल्व थियणो पवंदो, जेको हींअर विच ते बीठो आहे, रुगो प्रेस रिलीज ऐं रुगो स्टेटमेंट ते बीठो आहे। हींअर सिर्फ़ कतर हिकिड़ो उहो मुल्क आहे जेको 100% हमास सां गॾु ओपनली बीठो आहे। कतर खे आउं सम्झां थो त उहो बीठो आहे, बाक़ी हींअर डायरेक्ट हमास सां गॾु केर बि कोन्हे बीठल। हिकिड़ी ॻाल्हि, उनजो टीवी, उनजो मीडिया तव्हां ॾिसंदो त जेको कतर जो ऐं सऊदी जो जेको डिस्प्यूट हो, हुन में पहिरीं शर्त हुई त अल जज़ीरा खे बंदि करियो। तंहिं करे मुंहिंजो चवणु इहो आहे त इहो अमेरिका ऐं इसराइल जे रिएक्शन ते डिपेंड थो करे त पोइ हॉट वार जा चांसिस वधीक आहिनि। अगरि हू रिएक्शन नथा कनि ऐं थोरो ड्रामो था कनि हल्को, त पोइ इहा ॻाल्हि फ़लस्तीन ऐं इसराइल जे अंदरि निगोशिएट थींदी। बाक़ी जेकॾहिं सख़्तु था कनि त इहो सब्जेक्ट टू कंडीशन आहे, छो आस्ते आस्ते शयूं उन पासे वञनि पियूं। दिस इज़ हाउ आई सी। जी साईं। मीर साहब, जेकॾहिं तव्हां जेको हॉट वार जी तरफ़ इशारो कयो था, जेकॾहिं इन हॉट वार जी सूरत में सफ़बंदी हिन वक़्तु त ईरान ऐं कतर जेको आहे उहो हमास जी सपोर्ट करे रहिया आहिनि, इहो मामिलो जॾहिं फ़लस्तीन खां अॻिते वधी अरब ऐं मुस्लिम वर्ल्ड जो, ऐं अञा बि मां ईअं चवां त उन में जेके इंटरनेशनल पावर्स आहिनि, रशिया बि शामिल थी वञे थो, उन सफ़बंदी में सऊदी अरब किथे बीहंदो, पाकिस्तान किथे बीहंदो, पाकिस्तान जी कैंप कहिड़ी हूंदी, जेकॾहिं उनखे चॉइस करणी पई त पाकिस्तान खे अवां किथे बीठल ॾिसंदव? साईं, पाकिस्तान ऐं सऊदी ॾाढी मुश्किल में आहिनि, छो जो हुननि जा मुफ़ाद अमेरिका सां आहिनि। सऊदी त अञा विच ते आहे, छो जो हू पाण खे ॿिन्ही पासनि सां अलाई करे वियो आहे ऐं ॿिन्ही पासे सां तालुकात सुठा करे वियो आहे, ऐं हुनजे अंदरि गुंजाइश मौजूदु आहे, हुनजी फिनांस, हुनजी इकानमी, हुनजे अंदरि गुंजाइश मौजूदु आहे त हू अगरि ॿिन्ही मां कहिड़े पासे वञे थो त उहो उन पलड़े खे फ़ाइदो थींदो। हिकिड़ी ॻाल्हि पर मूंखे शक आहे त MBS पंहिंजी यंग जनरेशन खे कोन करे सघंदो, माइनस कोन करे सघंदो, ऐं हू मे बी फ़लस्तीन वारे पासे ते वञे, मे बी, छो जो हुनजी पॉपुलेशन जेका आहे उहा यंग आहे ऐं हू हुनजी डिपेंडेंसी सॼी जेका हुकूमत जी आहे उहा यंग पॉपुलेशन ते आहे। पाकिस्तान सां सीरियस प्रॉब्लम आहे। पाकिस्तान जी इकानमी का कोन्हे। पाकिस्तान जी इकानमी 100% IMF जी किस्त ते आहे। किस्त बंदि, पाकिस्तान डिफॉल्ट, माना पघार बि पाकिस्तान खे कोन हूंदो। हाणे इहा पाकिस्तान जी पॉपुलेशन, अवाम जूं हमदर्दियूं फ़लस्तीन सां आहिनि, पर जेके पाकिस्तान जूं जेके इस्टेब्लिशमेंट जूं मौलवी पार्टी आहिनि, जेके रिलीजियस पार्टियूं आहिनि, उहे ॿियनि मुल्कनि वांगुरु हिते आज़ादु कोन्हनि। इहे त इस्टेब्लिशमेंट जूं पार्टियूं आहिनि, उहे रुगो अञा ताईं जुमे जे ख़तबे ते आहिनि, जलसो जुलूस हरको सलको कंदा, ऐं पोइ छो जो हुकूमत उन्हनि खे एतिरो ढील कोन ॾींदी त हू एंटी अमेरिका एंटी इसराइल हलिया वञनि ऐं हिननि लाइ प्रॉब्लम क्रिएट कनि। तंहिं करे पाकिस्तान जी पोज़ीशन ॾुखी रहंदी, पर सऊदी अरब जल्दी हिकिड़ो मामिलो वठंदो, छो जो उहो उन गेम में अंदरि आहे, मिडल ईस्ट जे अंदरि आहे। ऐं जॉर्डन खे बि ताईं गौर करियो, जॉर्डन में तमामु वॾी फ़लस्तीन पॉपुलेशन आहे। जेकॾहिं हींअर सभु जॉर्डन जे अंदरि बि ॾिसनि पिया, फ़लस्तीन जे अंदरि बि ॾिसनि पिया, लबनान जे अंदरि बि सॼी फ़लस्तीनी पॉपुलेशन आहे, कैंपुनि में रही पई आहे, ऐं उन्हनि जो उन्हनि ते असरु पवंदो। एवरीबडी इज़ वॉचिंग। हींअर ॾिसनि पिया, हफ़्तो 15 ॾींहं जो किसो डिघो हलियो, त पोइ मूंखे शक आहे त जॉर्डन किंग ऐं सऊदी अरब वारा जेके अमेरिका ऐं इसराइल जा हलाई रहिया, जॉर्डन स्पेशली हलाई रहियो, इहो मिस्र हलाई रहियो, इहे मुल्क जेॾी महिल स्विच ओवर कंदा त पोइ सऊदी अरब वटि चॉइस कोन हूंदी, ऐं सऊदी अरब उन्हनि मुल्कनि सां, जॉर्डन सां ऐं मिस्र सां स्विच ओवर कंदो ऐं हिन पासे अची वेंदो एंटी इसराइल एंटी अमेरिका। मीर साहब, इन सॼी सूरत हाल जे अंदरि पाकिस्तान जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त पाकिस्तान खे त अफ़गानिस्तान जे हवाले सां जेके बॉर्डर जा उहे बि थ्रेट्स आहिनि, ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट एपेक्स कमेटी में जेके इलीगल अफ़गानी आहिनि उन्हनि खे निकाली ॾियण जो फ़ैसिलो बि करे वरितो आहे। ॿियो त फ़लस्तीन जे इशू ते असां ॾिसूं त एज़ सच हिन वक़्त ताईं जेके रिलीजियस पार्टियूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां का वॾी को असांखे मूवमेंटम नज़र नथी अचे, सवाइ मौलाना फज़ल रहमान जे। उन बि जुमे जे ॾिहाड़े ते डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में मुज़ाहिरनि जो ऐलान कयो आहे। ॿियूं TLP या मुख़्तलिफ़ जेके जमायत इस्लामी समेत मज़हबी जमायतूं आहिनि
उहे जीअं कश्मीर जे मामले ते ॿार रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी अचनि थियूं, फ़लस्तीन जे इशू ते माज़ी में खणी उहे वठंदियूं, पर हिन वक़्तु एॾो वॾो असांखे किथे मूवमेंटम नज़र नथो अचे। त अव्हां कीअं ॾिसो था त मज़हबी जेके पार्टियूं आहिनि ईंदड़ वक़्त में जेकॾहिं सफ़बंदी थिए थी, अञा वधीक हॉट वार थिए थी पई, दुनिया निकिरे थी पई, त पोइ पाकिस्तान में मज़हबी पार्टियूं अव्हां कीअं ॾिसो था, उन्हनि जो छा हूंदो स्टैंड? साईं, असां जूं मज़हबी पार्टियूं सरकारी पार्टियूं आहिनि, उहे ॾिसंदियूं त सऊदी अरब खे फॉलो कंदियूं। असांजूं इस्टेब्लिशमेंट ऐं असांजी जेका पार्टियूं आहिनि उहे सऊदी खे फॉलो कंदियूं। ऐं सऊदी जी चेंज ओवर या शिफ्टिंग जो डिपेंड करे पियो मिडल ईस्ट जी डायरेक्ट कंडीशन में, छो जो ही इज़ अ पार्ट ऑफ दैट। हिकिड़ी ॻाल्हि पर हाणे तव्हांखे थोरो तव्हांजे ॿुधंदड़नि खे आउं यादि ॾियारियां त हींअर माण्हू सम्झंदो हूंदो साईं इहो मामिलो परे फ़लस्तीन जो आहे। तव्हां हैरान थींदो, इहो साॻियूं 73 जी जंग हुई, हिते ज़ेड भुट्टो जी हुकूमत हुई ऐं ज़ेड भुट्टो 77 में जो वञण जो सबबु 73 जी जंग हुई, जंहिंमें हुन अरबन खे चयो त तेल खे एज़ अ वेपन इस्तेमालु करियो। उन जी सज़ा में हू फांसी खाई वियो। ऐं ॾिसो बज़ाहिर केतिरो परे मुल्क आहे ऐं बज़ाहिर असांजो लिंक न आहे, किथे सऊदी अरब, किथे मिस्र, किथे 73 जी जंग। पर ज़ुल्फ़कार अली भुट्टो अमेरिकन अलाई हूंदे बि जेॾी महिल मिडल ईस्ट अरबन जो थियो ऐं तेल खे एज़ अ वेपन जी सलाह ॾिनई, त तव्हां ॾिसो त किथे वञी ॻाल्हि बीठी ऐं अमेरिका उन ते आख़िरी घड़ी ताईं नाराज़ रहियो। ऐं पोइ ॿियो रीज़न हो एटॉमिक बम हो, पर जेको शाह फैसल जो क़त्ल, भुट्टे जो मर्डर ऐं भुट्टे जी हुकूमत वञण, इहे ॿ वॾा ॾोह हुआ उन ज़माने जी। जंग बज़ाहिर छा थी, बज़ाहिर जंग में एंट्री कई शाम ऐं मिस्र। हिकिड़ी मिस्री सिनाई में विया, हिकिड़ा गोलान हाइट में विया, पंहिंजा इलाइक़ा छॾायूं बसि। पर उन जी जेका पॉलिटिकल इम्प्लीकेशन हुई, उन जी क़ीमत ज़ुल्फ़कार अली भुट्टे 79 में हयाती में ॾिनी, ज़िंदगी में ॾिनी। ऐं उन शाह फैसल पंहिंजी हयाती में पंहिंजे भाइटे खां मारिजी वियो। हालांकि उन वक़्तु हुनजो ध्यानु, हू रुगो हिकिड़ो हुन कमु कयो जो हुन आयल खे वेपन जे तौर ते कयो ऐं अमेरिका रुगो ख़ौफ़ में ऐड कयो त अगरि सऊदी अरब थो मूव करे त पोइ छा थींदो। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी के पहुतो। मीर मज़हर टालपुर साहब, अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।